पैगाम सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिला जारी आहे। हींअर ख़बर शामिल कंदासीं। वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिबि वगण में रूरल हेल्थ सेंटर जे पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि पारां SHO वगण मेहदी रज़ा टालपुर जी नाजाइज़ बदकलामी करण खिलाफ़ अस्पताल जे अमले MS डॉक्टर मुज़फ़र खोवड़, डॉक्टर आसिफ कलोड़ो, हुसैन अली, मोहम्मद इब्राहिम मुगेरी ऐं ॿियनि OPD जो बाइकाट करे हथनि में कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कुछ ॾींहं पहिरियां SHO वगण राति जी ऊंदाही में हिकु नामालूम शख़्स जो लाश खणाए वगण रूरल हेल्थ सेंटर पहुतो, जिते हुन नशे जी हालत में डॉक्टरनि खे ऐं अमले खे गार गंद करे झेड़े करण की कोशिश कई। मुज़ाहिरीन आजी सिंध DIG लाड़काणो SSP कमर शहजादपुर का मुतालबो कियो त बदमस्त SHO वगण मेहदी रज़ा टालपुर के हटायो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध अंदर पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ के ऐलान ते OPD जो बाइकाट करे अस्पताल के ताला हणी वेही रहंदासीं।